हमेशा तोलाई थी सिके ऐं तोखे विसारण मुंहिंजा जानी ॾाढो ॾुखियो थो लॻे। दोस्तों, मुमताज़ अली मौलाई जो तमामु बहितरीन कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, जंहिंजा बोल कुझु इहे आहिनि त मूंखे विसारण तोखे जानी ॾाढो ॾुखियो थो लॻे, मुंहिंजी दिलि हमेशह तो लाइ पई धड़के। दोस्तों, इन जो मतिलबु इहो आहे कलाम जो, ऐं इहो कलाम तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। तव्हां उमेद आहे त कलाम तव्हांखे पसंदि ईंदो। तव्हांखे मुमताज़ अली मौलाई जो कहिड़ो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। मुमताज़ अली मौलाई सिंध जो हिन वक़्तु वॾो फ़नकार आहे ऐं हिन वक़्तु मुमताज़ अली मौलाई जे मुक़ाबले में को बि फ़नकार कोन्हे को सिंध जो जंहिंखे तमामु घणी शादियुनि में माण्हू घुराईंदा आहिनि, ख़ुशियुनि में माण्हू घुराईंदा आहिनि ऐं जंहिंजा सभ खां घणा एल्बम जेके वायरल थींदा आहिनि। सोशल मीडिया ते ऐं जंहिंखां घणा माण्हू ॿुधंदड़ आहिनि सोशल मीडिया ते, उहो मुमताज़ अली मौलाई आहे। दोस्तों, जंहिंजा लखनि जी तादाद में सिंध में परस्तार आहिनि ऐं हुन जा हर ॿिए महीने नओं कलाम रिलीज़ थींदो आहे मुमताज़ अली मौलाई जो। हिन वक़्तु 2026 जो कलाम बि रिलीज़ थी चुको आहे मुमताज़ अली मौलाई जो, जेको उमेद आहे त इंशाल्लाह तव्हांजे लाइ नेक्स्ट वीडियो में उहो कलाम बि खणी ईंदासीं। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे